कराची में वाक़िया कंदासीं। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज लाइ बीहंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। IB टेस्ट पास उम्मीदवारनि ऐं एहलकारनि में चकरियूं थियण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस उम्मीदवारनि खे सिंध असेंबली वञण खां रोके छॾियो। मज़ाहिमत कंदड़ केतिराई उम्मीदवार गिरफ़्तार कया विया आहिनि। उम्मीदवारनि जो चवणु आहे त तालीम खाते जा अमलदार मुख़्तलिफ़ बहाना करे ऑर्डर नथा ॾियनि। कराची जा रवासी आहियूं पर सुञाणप कार्ड ते ॿ पता हुजण जो जावाज़ ॾियण लाइ ऑर्डर ॾियण खां इनकार कयो वियो आहे। जाइज़ मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज करण ते तशद्दुद कयो वियो। कराची मां वाक़िया अॻु कई पिया। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज लाइ बीहंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। IB टेस्ट पास उम्मीदवारनि ऐं एहलकारनि में चकरियूं थियण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस उम्मीदवारनि खे सिंध असेंबली वञण खां रोके छॾियो। मज़ाहिमत कंदड़ केतिराई उम्मीदवार गिरफ़्तार कया विया आहिनि। अॻु पिया वाक़िए उम्मीदवारनि जो चवणु आहे त तालीम खाते जा अमलदार मुख़्तलिफ़ बहाना करे ऑर्डर नथा ॾियनि। कराची जा रवासी आहियूं पर सुञाणप कार्ड ते ॿ पता हुजण जो जावाज़ ॾियण लाइ ऑर्डर ॾियण खां इनकार कयो वियो आहे। जाइज़ मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज करण ते तशद्दुद कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज लाइ बीहंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। IB टेस्ट पास उम्मीदवारनि ऐं एहलकारनि में चकरियूं थियण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। कराची मां इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं इमदाद सुमरा खां। जी इमदाद, आगाह कजो। जी इमदाद, आगाह कजो त IB टेस्ट पास उम्मीदवारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। आगाह कजो। जी इमदाद, आगाह कजो एहतजाज हवाले सां। नाज़रीन, कोशिश कंदासीं त इमदाद सुमरा सां जो राब्तो बहाल थिए। कराची मां इहा ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज लाइ बीहंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। IB टेस्ट पास उम्मीदवारनि ऐं एहलकारनि में चकरियूं थियण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। तफ़सील मालूम कंदासीं इमदाद सुमरा खां। जी इमदाद, आगाह कजो। जी इमदाद, आगाह कजो एहतजाज हवाले सां। इमदाद, तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी नाज़रीन, कराची मां वाक़िया अॻु कई पिया। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज लाइ बीहंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। IB टेस्ट पास उम्मीदवारनि ऐं एहलकारनि में चकरियूं थियण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस उम्मीदवारनि खे सिंध असेंबली वञण खां रोके छॾियो। मज़ाहिमत कंदड़ केतिराई उम्मीदवार गिरफ़्तार कया विया आहिनि। उम्मीदवारनि जो चवणु आहे त तालीम खाते जा अमलदार मुख़्तलिफ़ बहाना करे ऑर्डर नथा ॾियनि। कराची जा रवासी आहियूं पर सुञाणप कार्ड ते ॿ पता हुजण जो जावाज़ ॾियण लाइ ऑर्डर ॾियण खां इनकार कयो वियो आहे। जाइज़ मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज करण ते तशद्दुद कयो वियो। कराची मां वाक़िया अॻु कई पिया। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज लाइ बीहंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। IB टेस्ट पास उम्मीदवारनि ऐं एहलकारनि में चकरियूं थियण सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस उम्मीदवारनि खे सिंध असेंबली वञण खां रोके छॾियो। मज़ाहिमत कंदड़ केतिराई उम्मीदवार गिरफ़्तार कया विया आहिनि। नाज़रीन, सां जो राब्तो बहाल थियो आहे इमदाद सुमरा सां। जी इमदाद, आगाह कजो IB टेस्ट उम्मीदवारनि एहतजाज कयो आहे। जिलनि जे उस्तादनि जेको आहे उस्ताद उम्मीदवार जेकी PSC GST पास उस्ताद उम्मीदवार हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ॿाहिरां पंहिंजी मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। जीअं त उस्ताद जेकी उहे हिन वक़्तु रेड ज़ोन में दाख़िल थी विया आहिनि, जेकी सिंध असेंबली तरफ़ वञी रहिया आहिनि। रेड ज़ोन में पुलिस उन्हनि खे पिणु रोके वरितो आहे। रेड ज़ोन में उस्तादनि ऐं पुलिस में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस जेको आहे तक़रीबन 20 खां वधीक उस्तादनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। हिन वक़्तु रेड ज़ोन में उस्तादनि ऐं पुलिस जे विच में चकरियूं जारी आहिनि। जिन त केतिराई उस्ताद जेकी हिन सिंध असेंबली तरफ़ वधी रहिया आहिनि पंहिंजी एहतजाज लाइ। जिन त हिन वक़्तु रेड ज़ोन जेको आहे उते मैदान जंग बणियल आहे। पुलिस जेको आहे उते उन्हनि मथां लठबाज़ी हिन वक़्तु जेका उहा शुरू करे छॾी आहे। जिन त पुलिस जी वधीक नफ़री खे पिणु उते तलब कयो आहे। जी महिरबानी इमदाद तफ़सीलनि जे लाइ।